कंडियारो तालीम खाते गवर्नमेंट मुलाज़िम अॻूणो DO रियाज़ उजड़ मुमताज़ शाह नबन शाह कूड़ा ऑर्डर ॾेई अबोझनि खे करोड़नि जो कुटको हणी वियो। मुतासिरनि जो कंडियारो प्रेस क्लब पहुची दाहियो त सिंध तालीम खाते गवर्नमेंट मुलाज़िम अॻूणो DO रियाज़ उजड़ मुमताज़ शाह नबन शाह कूड़ा ऑर्डर ॾेई केतिरनि ई अबोझ माण्हुनि खां करोड़ रुपया वठी खाई वियो आहे। इन ॾिस में तालके कंडियारो जे ॻोठ शेर ख़ान खोसो जे रहवासी अब्दुल रज़ाक खोसो बल्द रहीम बख्श खोसो कंडियारो प्रेस क्लब आॾो दाहियो आहे त ठग कामोरे मुमताज़ शाह नबन शाह मुंहिंजो ऑर्डर खपाए मुंहिंजी जाइ ते हिक ॿिए खे नौकरी ॾिनी वई आहे। सेप्टेम्बर 22 2024 कूड़ो ऑर्डर नंबर SN 22 SG एंड CD 1670/2024 जॉली ऑर्डर ॾिनो वियो पर ज्वाइनिंग ऑर्डर न ॾिनो वियो। अब्दुल रज़ाक खोसो ॿुधायो त ठग कामोरे मुमताज़ शाह नबन शाह पहिरियां असांखे मसइलो हल करण लाइ आसरा ॾींदो रहियो, ॿी सूरत में पैसा बि घुरंदो रहियो। हुन आख़िरकार मुंहिंजो ऑर्डर पैसनि ते खपाए छॾियो। हुन ॿुधायो त हुन सिंध जे वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी तालीम खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी चेयरमैन एंटी करप्शन ॿियनि इदारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में पाण खे DC ऑफिस अॻियां बहा ॾींदसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।